अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, सिंधी.com तक शामदीद। अज जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी। सिंध पब्लिक सर्विस कमीशन ॿीहर बहाल थी चुकी आहे ऐं हुन जा पंहिंजा ऑपरेशंस स्टार्ट करे छॾिया आहिनि, जंहिंमें जेके रिज़ल्ट्स रहियल हुयूं, जेके इंटरव्यूज़ रहियल हुया, उन्हनि जी आहिस्ता आहिस्ता लिस्टूं लॻनि पियूं ऐं जेके एग्ज़ामिनेशन्स फ्यूचर अचण वारा आहिनि उहे वठण स्टार्ट करे छॾिया आहिनि। अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी पारां जेके सिंध सिविल सर्वेंट्स डिपार्टमेंटल इम्तिहान जो शेड्यूल जारी कयो वियो आहे। उन शेड्यूल में जेको आहे असिस्टेंट कलेक्टर पार्ट 1 एंड 2 आहे, रेवेन्यू क्वालिफाइंग एग्जामिनेशन RQ आहे, फॉरेस्ट ऑफिसर आहे, सबऑर्डिनेट अकाउंट्स सर्विस पार्ट 1 एंड 2 जो एग्जाम आहे, सुप्रीडेंट जेल BPS 18 जो एग्जाम आहे, सुप्रीडेंट जेल BPS 17 जो एग्जाम आहे, असिस्टेंट सुप्रीडेंट जेल BPS 16 आहे, एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर जेल डिपार्टमेंट BPS 16 आहे, सबऑर्डिनेट ट्रेजरी अकाउंट सर्विस अकाउंट्स एंड अकाउंटेंट एंड अकाउंट्स क्लार्क आहे। इन जी फर्दर डिटेल्स ये आहे, तव्हांखे अप्लाई कीअं करणो आहे, क्वालिफाइंग क्राइटेरिया छा आहे, केतिरी फीस तव्हांखे पे करणी आहे। जीअं तव्हांखे 500 रुपए जी फी पे करणी आहे। ही अकाउंट नंबर आहे ऐं सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो। उते उन खां अलावा तव्हांखे 13/10/2022 खां अॻु में तव्हांखे पंहिंजो फॉर्म सबमिट कराए छॾिणो आहे। अगरि लेट थी वेंदी तव्हांजो फॉर्म एंटरटेन न कयो वेंदो ऐं ही फर्दर इंस्ट्रक्शन्स आहिनि, जंहिंमें फीस जे हवाले सां, डिपार्टमेंटल क्राइटेरिया जे हवाले सां जेको बि अप्लाई कंदो त उहो हिनखे गौर सां पढ़ी करे ऐं पोइ अप्लाई करे। ऐं जेके एग्ज़ाम्स आहिनि उहे दिसंबर 2022 में थींदा। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी ऑफिस ठंडी सड़क हैदराबाद में जेका ऑफिस आहे, इहे डिपार्टमेंटल एग्ज़ाम्स उते थींदा। उम्मीद था कयूं त तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जेके डिपार्टमेंटल एग्ज़ाम्स अनाउंस कया आहिनि उन्हनि जे बारे में मज़ीद इन्हनि इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल सिंधी.com खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, त जीअं असांजी ईंदड़ नयूं वीडियो तव्हां ताईं पहुची सघनि। अल्लाह हाफ़िज़।